सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। तव्हां छा था समझो त मीर ऐं मूसा जो ठाह कराइण खां पोइ असां कमज़ोर थी वेंदासीं ऐं तव्हां ताक़तवर? खणी जो चाचा बावल सां तव्हां साथ न ॾियो, पर मां जो आहियां असां मीर खां पलांद वठण जी सघ रखूं था ऐं गाए वॼाए उन्हनि खां पलांद वठंदासीं। जेको बि असांजे विच में ईंदो न मारियो वेंदो। उहे मीर जी गिरफ़्तारी बि ज़ाहिर न कजांइ, मूंखे गुम कराए छॾिजां। ठीकु आहे नवाब खान, जेको अव्हांजो हुकुम। मां अॼु शाम ई वञी छापाइण शुरू कयां थो, छो त मुंहिंजो नालो आहे समेदार शरीफ़, पर शरीफ़नि सां मुंहिंजी लॻे ई कान। इहो अजायो ज़िद छॾियो, नवाब खान सां ठाह कयो ऐं बाक़ी ज़िंदगी वञी सुकून सां गुज़ारियो। पर इन जो ज़िम्मो केरु खणंदो सिजावल खान? त ठाह खां पोइ नवाब खान ॿीहर शरारतूं कोन कंदो? मञा थो त नवाब खान वासिंग आहे, पर जेकॾहिं तव्हां हुनजे ॿिर खां ॿाहिरि रहंदो त तव्हांखे छो ॾंगी? सलाह कर संगत सां, जेकॾहिं वासिंग जे ॾंग खां बचणु चाहियो था त इन वासिंग खे खीर जो वटो पियारणो पवंदो। मां कोशिश कंदुसि चाचा बहावल खे रोकण जी। तव्हां सतार खे शहर वारे रस्ते तरफ़ मोकिलियो। असां शहर खां वापसीअ ते सतार जो अघु वठंदासीं। मीर ऐं मूसा पाण खे चालाक था सम्झनि, पर उन्हनि खे ख़बर ई न आहे त साम्हूं बि नवाब खान अथनि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।